नाज़रीन, शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे तड़ ॾाॾे अज़ीम बुज़ुर्ग औलिया हज़रत शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे जो सालियानो 412 उर्स मुबारक 5 ज़ुल्क़ात खां शुरू थींदो। उर्स के बाक़ी 3 ॾींहं अची बचिया आहिनि, पर इंतज़ामिया ऐं औक़ाफ़ खाते तरफ़ां इंतज़ाम अणपूरा आहिनि। सिक्योरिटी जा बि ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली हसन रिंद। जी त शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे तर ॾाॾे हज़रत शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे जो सालियानो उर्स मुबारक 5 ज़ुल्क़ात खां शुरू थी रहियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त औक़ाफ़ खाते तरफ़ां हिते के बि जोगा इंतज़ाम न कया विया आहिनि। हिते पाणी जी सहूलियत न आहे, बिजली जी सहूलियत न आहे, ऐं जेके ज़ाइरनि जी रिहाइश जो बंदोबस्तु न आहे, वाशरूम न आहिनि, ऐं उनखां अलावा जेको हिते कमु जेको थी रहियो आहे रंग रोगन जो, उहो बि जेके आहिनि मुरीद जेके आहिनि अक़ीदतमंद उहे कराए रहिया आहिनि। औक़ाफ़ खाते तरफ़ां जेको आहे हिकु ज़रे जो बि हिते कमु नज़र न पियो अचे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेको उर्स मुबारक ते हज़ारे जेके पांधीअड़ा आहिनि शिरकत कंदा आहिनि, उनजे सिक्योरिटी जा बि ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। अचो त जेके हिते मौजूदु आहिनि ज़ाइरीन ऐं जेके इंतज़ामिया तरफ़ां जेके हिते मौजूदु आहिनि उनसां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु। सब हम अपनी तरफ से कर रहे हैं, रंग वंग सब लाइटिंग वगैरह जो भी है हम खुद अपनी तरफ से कर रहे हैं। राशन सब हम लोग को साई देता है, सूखा राशन, गाजी नशीन, वो हम लोग को राशन देता है। वाशरूम इतना खास नहीं है, एक ही वाशरूम है जिससे आवाम जो आती है तो बहुत परेशान होते हैं, क्योंकि उनकी मोहब्बत में आते हैं। करीम शाह बाबा के जब आते तो उनको तकलीफ होती है। यहाँ बाथरूम नहीं है, एक ही बाथरूम है जिसकी वजह से उनको बहुत होता है। और मुसाफिर आते हैं उनके लिए कोई इंतज़ाम नहीं है, नहाने वगैरह का उसका इंतज़ाम नहीं है, जिसकी वजह से वो बहुत तंग होते हैं, परेशान होते हैं उनके लिए। हमने जब से होश संभाला है तो मैं अपनी मौजूदगी में 15 साल से आ रहा हूँ। पहले हमारे वालिद साहब आ रहे थे, फिर हमारे दादा वगैरह आ रहे थे। जैसे कदीम में हमारे घर से सिलसिला चल रहा है उर्स वगैरह का, करीम साईं बाबा का, जो ये रंग चुना लाइटिंग वगैरह जो कुछ है ये सब हम अपनी जेब से करते, ना हम औक़ाफ़ खाते वाले से रुपया लेते, ना औक़ाफ़ खाते वाले हमें पूछते हैं। हाँ, असद साईं ये वो हमें राशन का इतला देता है और असद साईं हम लोग को राशन देता है। हुन जो मैनेजर आयो उनखे चयोसीं त उन बाक़ी जेके कम आहिनि असीं कराईंदासीं। बाक़ी बाथरूम जा मसइला जेके ॿार आहिनि से बि इहे औक़ाफ़ वारा आहिनि, इहे हिनखे खोलाईंदा। पाणी जहिड़ा मसइला आहिनि, लाइट जा त हिते वॾा मसइला आहिनि। त असीं इहो चऊं था त हिते ट्रांसफार्म जेकॾहिं मिली वञे तो बेहतर थींदो। छो ट्रांसफार्म हूंदो त लाइट बि हूंदी। जी तव्हां हिते मौजूदु ख़लीफ़े ऐं जेके ज़ाइरीन आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त मेले में सिर्फ़ु 3 ॾींहं बचिया आहिनि, पर हिते के बि इंतज़ाम नज़र न पिया अचनि, न पाणी जो बंदोबस्तु आहे, न वाशरूमनि जो। ऐं जेको रंग रोगन हिते कयो पियो वञे दरगाह ते, उहो बि ख़लीफ़नि ऐं मुरीदनि तरफ़ां कयो पियो वञे। कैमरामैन शाहजहान अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करी।